हाँ साईं, अमां पंहिंजो तारीफ़ था करायो। जी अमां पंहिंजो नालो ॿुधायो। मुंहिंजो नालो हाजी हसन। हाजी हसन पाण? घर पाण इहे मीर मली मच्छे वारा आहियूं। मीर बार हाँ बसि पोइ अलाह पाक हिन जे दीन जे बरकत सां हिन अलाह जे घर जी ख़िदमत था करियूं, अलाह खे क़बूल पए। अच्छा जी हाँ। अच्छा, ही सुमार मलाह जो ॻोठु? हा, सुमार मल्ला जो। ऐं ही घणो वक़्तु थींदो अव्हांखे हिते? ई इलाही पुराणो अंग्रेज़ हो न। हा अंग्रेज़ जे वक़्त में हिते सभु ॻोरा यूरोप हूंदा हुआ। अच्छा हीउ जहिड़ो असांजो सुमार ॻोठु वरितो आहे न, इहे हिकिड़ो दरिया जो हीउ बंदर तेला वरितो। हाँ हिते सभु घर हूंदा, कचा घर, झूपड़ियूं हूंदियूं हुयूं। हाँ पोइ आहिस्ते आहिस्ते हीअ पोइ ज़मीन खाइजी हली वई, पोइ हिते मथे घर रखियासीं। तंहिं खां पुठियां पोइ वरी हीउ ॻोठु बणिया। हे पोइ असांजे हिन पाड़े जेको इहो हिकु ॻोठु आहे। अच्छा पोइ वरी होड़े ॿेड़ी जो ॿी टियों असांजो का धंधो हमेशह ई धंधो आहे। मच्छी जो भई न नौकिरी न ॿियो टियों कहिड़ो न जेको ॿिन्ही जो कोन्हे। जी जी बसि हीअ मच्छी आहे, धंधो रोज़गारु आहे न आहे, पर ई भेरा करियो अबाडाणो जो धंधो उहो हले। पहिरीं जहिड़ो ज़माने में सिड़ हूंदा हुआ, हाँ ओलियूं हूंदियूं, पर्दा हूंदा हुआ। पोइ वरी हीअ आख़िर में मशीन जो सिस्टम पोइ थियो आहे। जी त अलाह पाक थोरो तरक़ी कंदो आहे न, त हाणे मिसाल मशीन वरी हिते आबादी वधंदी वई। जी पोइ वरी घर खणी मथे कयासीं, तंहिंखां घर ॿार पक। हालांकि हिते घर जी ज़मीन ख़तमु थी जी हिते होड़ियूं बड़ा सभु हिते रखंदा हुआ। जी हा, उन टाइम जो सभु अंग्रेज़ जो यूरोप रात जो सभु यूरोप अमेरिका हिते पियल आहे। वॾो उनजो दफ़्तरु हूंदो हो अंग्रेज़ी जो। अच्छा 4 थींदा हुआ, ईंदा हुआ, सभु टुपंदा किंदा हुआ, सभु हुते हूंदा। अच्छा, उन वक़्तु मज़ो हुयो या हाणे वधीक मज़ो साईं आहे? उन टाइम जो घणो मज़ो हो अलाह जी महिरबानी सां। हाँ हितां कराची में वञे त पैदल हितां मारीपुर हाँ ईद बरात हूंदी हूंदी वेंदा हुआसीं मारीपुर ते। वरी कहिड़ो उठ असांजा मच्छी विकिणी ईंदा हुआ वीचारो 12 हिकु लॻे, केरु कंहिंजो नालो कोन सही उठ मच्छियूं खणंदा हुआ। बिल्कुलु पैदल मारीपुर ते वेंदा हुआसीं, उतां ईद बरात सामाल वारी भते ईंदा हुआसीं। पर ख़तरो कोन हो, अलाह जो सुकून हो को। हिते असांजा माल वीचारे ॿाहिरि निकिरी वेंदा न होड़े ते, सभु बच्चा मायूं वीचारियूं वेठी हूंदियूं हिते। जी जी सभु गॾु उते वेठा हूंदा पंहिंजो, तव्हांजो वरी ॿार होड़े था ईंदा। को ख़तरो न कोरो डपु, अलाह जो हुकुम सां। उहो बत्तियूं हूंदियूं, घासल नंढियूं, हा उहो ॿरंदियूं पए। पहिरें जीअं बिजलियूं थियूं आहिनि, बत्तियूं थियूं आहिनि, गैस थिया आहिनि, हाणे रोटी घर में ख़र्चे खणा त नथा पी सघूं, पर ओॾो डपु पैदा थी वियो। अच्छा, मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, अगरि मां हिन खे सुञाणा सुमार मलाह खे, त पोइ माण्हू त चवंदा त हीउ को के ॿिए बदीन वारे साइड जो आहे। हूअं असुल हे एरिया वॾो नाले सां कीअं सुञाणिजे हिनखे? हिनखे जहिड़ो सुमार ॻोठु ईअं ई आहे। सुमार इहो, पर अञा वॾो नालो हिन जो छा आहे ॿियो? ॿियो हीउ जहिड़ो ईअं थियो, हीउ जेको दरिया जो न कनि ते दरिया जो, हा हिन में जहिड़ो 4 ई भाॻीदार हुआ। सुमार ऐं अज़ीज़ अम्मा में हू जहिड़ो मासीअ जो, मामा जो, मुंहिंजो पीउ हो, मुंहिंजो चाचा हुआ 2, आदू उबू ऐं जेका हुआ गॾु। पोइ उहो जहिड़ो सूमार असां में अलाह जी महिरबानी सां सुठो माण्हू हो, हस्तियारो माण्हू हो। ई गंद बंद सुकाईंदा किंदा, पोइ असां वॾो पोइ वरी पाण मशहूरु करे भई हीउ पंहिंजो सुमार ॻोठु, जी जी नालो उनजो रखूं। जी नालो रखूं। अच्छा, मुंहिंजो चवण जो मक़सदु हीअ आहे त हिनखे हॉक्स बे बि सॾियो थो वञे न? हा, हॉक्स बे इलाइक़ो हॉक्स बे जो, हे सॼो इलाइक़ो हॉक्स बे जो आहे। ऐं हीअ तव्हांजा असुल रहाकू तव्हां ई मलाह, सुमार मलाह सिंधी आहिनि। हेॾे अॻिते अञा ॿिया बि ॻोठ सिंधियुनि जा मिलंदा मलाहनि जा? मान ते जेको फ्रेश बीज आहे न अॻियां, हा, हे अब्दुरहमान ॻोठ ई पहिरीं झिकी बरोच हो। जी जी पोइ वरी हिनखे अब्दुरहमान ॻोठ उन्हनि सां हो। जी जहिड़ो 3 ॻोठ बुलोची में साॾिया। जी जेको वॾी बुलोची, वरी विच में बुलोची, हीअ नंढी बुलोची। हा वरी जेको अलॻि थियो से जहिड़ो अब्दुरहमान ॻोठ, सुमार ॻोठ, उहो जेको बुलेजी वियो तंहिंखे फ्रेश बीज बनायो आहिनि। जी हाजी अली ॻोठ। जी हा, अलाह सां सभु इहो माशाल्लाह। अच्छा, हूअं कीअं को सहूलतूं वग़ैरह आहिनि तव्हां वटि, अस्पताल वग़ैरह? असां वटि हेॾो सहूलियत कोन्हे, जेका होड़े में चढ़नि था से त पोइ असां वरी ख़बर नथा कनि। क्लीनिक आहिनि, अब्दुरहमान ॻोठ में आहे, राति जो डॉक्टर अचे थो, त्यां दवा वठूं था। हा, उहो सिर्फ़ु शाम जो राति जो अचे थो, 2 डॉक्टर। हा, या हितां माण्हू मारीपुर ते वञे थो दवा लाइ करे। जी, या सेंसपीटा ककुआ या यूनुसाबाद उन में आहिनि क्लीनिक। सही, असां वटि जहिड़ो कोन्हे का दवा दार जो, ख़ुदा न करे राति जो ॿिए जो। हा, सो अदा तव्हां हिकिड़ो मिंट, सो महिरबानी साईं, अव्हांजो नालो वरी मूंखे ॿुधाइजो। हाजी हसन। हाजी हसन साहिबु, अव्हांजी वॾी महिरबानी, ॾाढी ख़ुशी थी त हॉक्स बे में असुल मलाह हितां जा मालिक
उहे अॼु उन्हनि सां मिली करे हिकिड़ी थोरी हो थी वई ॾुखियाई त वैसा का सहूलियत अॼु बि असांखे सदियुनि खां न मिली हा भई मोड़ हुजे हा त ज़रूरु इन्हनि खां मगर मच्छनि खां खसे वठे हा पर छा कयूं असांजो वियो हलियो मोड़ो हाणे वरी मोड़ो थियणो पवंदो असांखे ईअं न महिरबानी साईं बारी बार कचनि जो कमु न आहे हा बिल्कुलु बिल्कुलु साईं अवां ॿुधायो कुझु हिन हक्सबे जी साइड जो सुमार मलाह जे बारे में सर असांजो त रिक्वेस्ट आहे त हिननि खे का फैसिलिटी का चीज़ का हॉस्पिटल वग़ैरह कोई स्कूल वग़ैरह को कीअं कोड़े अवां पंहिंजो नालो त ॿुधायो रफ़ीक अमन मलाह वाह रफ़ीक अमन मलाह ॾाढो सुठो जी ॿुधायो पिया हा जी मूं चयो हिननि खे का अहिड़ी का सहूलियत का फैसिलिटी का ॾिनी वञे जंहिंमां माण्हू हेॾां होॾां अस्पतालूं परे आहिनि जी जी स्कूलनि में बि सही को न आहे मतिलबु उन हिसाब सां का पढ़ाई वग़ैरह जा कीअं ॿियो कहिड़ो को तरक़ियाती कम के सही थियनि जी जी जंहिंमें हिननि जो भलो थिए जी जी ॾाढो सुठो ॾाढो वॾी महिरबानी सर